नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे ठारूशा खां ख़बर ॾींदा हलूं त ठारूशा जी टीम राशिद खानज़ादा जी अॻुवाणी में ठारूशा नोशहरोफेरोज ऐं KR सरहाड़ी पहती ऐं वर्ल्ड खानज़ादा डी जा दावत नामा ورهايااٺون वर्ल्ड खानज़ादा डी मल्हाइण जी तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिन सिलसिले में KR जे रूह रिहाण राशिद खानज़ादा पंहिंजी टीम सां गॾु सख़्त सी बरसात जे मौसम में बि दावत नामा विरहाइण जो सिलसिलो जारी रखियो। राशिद खानज़ादा, अब्दुल कदीर खानज़ादा, इंजीनियर आरिफ खानज़ादा ऐं ॿिया सरहाई टंडो जाम ऐं टंडो इलियार पहुची बिरादरी जे माण्हुनि में वर्ल्ड खानज़ादा डी जी मुनासिबत सां दावत नामा विरहाया। सख़्त सी में बि बिरादरी जे माण्हुनि राशिद खानज़ादा ऐं संदुसि टीम जो भरपूर इस्तक़बाल कयो ऐं उम्मीद ज़ाहिर कई आहे त आऊं खानज़ादा डी जेको ठारूशा में मल्हायो पियो वञे उन में भरपूर शिरकत कई वेंदी। हिन मौक़े ते राशिद खानज़ादा जे कयल कोशिशनि खे बि साराहियो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।